मशकिरन जो हाँ मशकिरन जो गोठ तई यार किरे नहीं फेजू लभनी कौन था अल्लाह कादे हजावे मथे तो कोने चढ़िया उस्ताद या अली मदद वेरो मैं फिल खराब न कयो बादशाह जो खैर किरे किथे बंग छवाई त कोन लगी वई थई जो मुजी बादशाही जो गालियूं पुतो करी उस्ताद ए दिसण में इयो तो थी काए पण जेड़ो थी त पा मुर्शिद जी दुआ चल दस मार्शल हाणी आयो थई फेजू तने त चए पो त बादशाही जो खेर असां वटू बाकस जबाड़ींदा ए वरी असां के बादशाह ठायो वेठो आ उस्ताद ए वडो दिमागो थई ए अना हिन जो कमरो तैयार पिया कन त मथा नोटिस अची आन छा नोटिस आया आहिनि उस्ताद लालू वटि वॾो ऑफिसर आयो ऐं चइबो अथई मशकिरन जो ॻोठ जेको आहे उहो सरकारी ज़मीन ते आहे इहा त ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे माण्हूअ खे नौकिरी मिले सरकारी त माण्हू ख़ुशि थींदो आहे असांखे त प्लाट था मिलनि उस्ताद सरकार जे तरफ़ां नोटिस आया आहिनि त ॻोठ ख़ाली कयो न त ड्राए पट कंदासूं किरड़ी मुंहिंजे घर जे बारे में त को नोटिस वोटिस कोन आयो आहे न अच्छो भाउ तूं मशकिरन जे ॻोठ में नथो रहीं छा तूं कहिड़ो मुल्तान में थो रहीं चरिया थिया आहिनि छा तव्हां उन्हनि खे ॿुधायो आहे न त उस्ताद हिन घर ते केॾो ख़र्च कयो आहे उस्ताद लालू जो बंगलो ॿुधाईंदा तूं वरी कहिड़े बाग़ जी मूरी छॾई किनियूं ॻाल्हियूं खयूं भॻा बीठा हुजो कॾहिं का चङी ॻाल्हि खणी आयो अॼु त दोष ॾेई छॾियो अंतर छाड़े छॾियो सफ़ा खतरे वारी ख़बर खणी आया हो उस्ताद हे जो घर ड्राए तंग करा ओए बरसात अचे त पोइ काॾे वेंदासीं अरे किरड़े हिन जे वात में भितर ते विझो ॿई ॻाल्हियूं ग़लति कयूं अथसि अरे जिन जा घर टया आहिनि उन्हनि ग़रीबनि सां त वेल हूंदो न मलूका अलाए छो देर कई आहे लॻे थो न लालू वारे कमदार टोनी लालच जो को लुकमो खरायो हूंदुसि अची वई कमदार कोड़ा माची वियसि सुठो चो मलूका तूं अची वे न त इंतज़ार कमदार कोड़े खे सफ़ा सोड़ो करे छॾियो इंतज़ार मौत बराबर थो लॻे कोड़ो वञे काॾे तुंहिंजे प्यार में अहिड़ी कशिश आहे जेका मूंखे छिकियो वठी थी अचे मुंहिंजी दिलि चवे थी की तोखां हिकु मिंट बि परे न थियां मलूका अहिड़ियूं मोहबत भरियूं ॻाल्हियूं थी करी तुंहिंजे वलू खे छॾे तुंहिंजे इश्क जी कमदारी कयां तुंहिंजे इश्क जी एराज़ी जी ढल कमदार कोड़ो भरे कसम आहे मूंखे पंहिंजे पटके जो कोड़ा कूड़ो कसम न खणजां न त पटके के बाह लॻंदे सड़ी वेंदे मलूका कोड़ो पतंग परवानो आहे जे सड़ियो न क्षमा ता कुर्बान थियो ॿुध या क्षमा केरा तूं ग़लति न सम्झ मलूका या माई कोने या मेणबती थी मेणबती मां तुंहिंजो मिसाल न मेणबती सां ॻाढियो कोड़ा मां मेणबती जहिड़ी आहियां मलूका तुंहिंजी चेल सनड़ी सफ़ा सिधी मेणबती वांगुरु आहे अहिड़ी हसीन छोकिरी कोड़े ख़्वाब में बि कोन ॾिठी आहे मलूका तूं मूंसां मिली मूंखे लॻे थो त मां को सवाब जो कमु ज़रूरु कयो हूंदो तूं ॾे रिढ़ी आई कोड़ा त शिकल मां त नथो लॻे त तो को सवाब जो कमु कयो हूंदो शिकल न ॾिसंदी कर मलूका को चवंदा कोन न सोना टूह पटन ते पिया हूंदा तूं बि त मिठो कोन आहीं कोड़ो आहीं न लॻे थो हाणे मूंखे बि टोनी सां प्यार करणो पवंदो मलूका हो चवणी कोन ॿुधी अथई त मिठा वेंदे विसरी कड़ा ईंदे कमु कोड़ा जे अगरि कमु ईंदा आहिनि त मुंहिंजो हिकिड़ो कमु कंदे हा तूं हुकुम कर मुंहिंजो पीउ बि कंदो हिकिड़ो 1000 ॾींदे कमु में आ 1000 छा 1200 1500 2000 ॾींदो साईं अहिड़ो जो मुंहिंजो ख्यालु रखंदे पोइ त तूं मुंहिंजे ख्वाबनि जो शहज़ादो थी वेंदे मासी इज़त खाधो अब्बा तुंहिंजी इज़त वॾी आहे अब इज़त वधी आहे त केरु नथो करे त छा कयां अरे दौड़ पाए अकिया माची लाली ये शीशी छाती आ मां ही दवा है लालू के प्यारींदस न मां तवा मोटी थी तंदुस मुना तो सेठ धंधो ॾे कराची मां कोन छॾींदी से जो को भी ता मशकिर जे गोठो मां कराची थो वञे सो मोटे ही कोन थो सेठ धनु वियो कराची सो भी कोन मोटियो चाचो घोबाटो वियो उहो भी कोन मोटियो आई तू जो विंदे त वरी जण मोटंदे उन्हनि खे मूं थोरी मोकिलियो त तव्हां कराची वञो उनजो दाणो पाणी एतिरो लिखियलु बाबा इन मुंहिंजो ॾोह छा मां मोटी ईंदो मां अब्बा लालू कराची वञण एतिरो ज़रूरी आहे छा हा चाची मासी छुरली असल में ॻाल्हि इहा आहे त सेठ धनु धोबी आहे न उन वटि हिन ॻोठ जी समूरी ज़मीन जा कागज़ पट पियल आहिनि उहे वठण थो वञा सरकार असांजे ॻोठ खे सरकारी मिल्कियत ॼाणाए ख़ाली करण जे लाइ नोटिस मोकिलियो आहे ख़बर अथई छा थींदो सिंगल बुर्श पोइ न लॻंदो डबल बुर्श लॻल आहे खामखा इन लाइ कराची वञा थो अब्बा वरी इहो नोटिस केरु आहे जेके सरकार असांजे ॻोठ में मोकिलियो आहे इहो मुंहिंजो पीउ आहे
या तो खबर काले नोटिस केरा ने नोटिस के समझा बनी चवे सरकार के त मशकिरन जी गोठ जी जमीन मशकिरन जे गोठ जी मिल्कियत आ अम्मा लालू ताही गालन में मुझाए तो जे मासी इज्जत जी दवा ठहल मां न पिया आई अमा ना इहा दवा तहां बिन्हन के रोज पियणी आ अमा इहा दवा जे का है न इज्जत जी इज्जत समझी पियो छो ते इज्जत जी इज्जत वडी आ के न थो करे तो मां छा कया अवने धूड़ पा अबा लालू हिन दवा मा एकड़ो वजन हायो वन त जिए तो के वजन जी खबर पवे हाओ अबा जे वजन गुसाई दे न अबा दवा सरी कोन कंदी ना छो ते इज्जत वडी मेहनत सा ठाई आ डी रात पकिन के कुटियो अतमा इज्जत जी इज्जत त वडी आहे पर केर न थो करे तो छा कया न मां केड़ा जी तो या खाम का या दवा पिया सुबाने को पेट में गड़बड़ेशन थी पवे हां पो ये गाड़ी अजकल बेन को सबना ने स्टॉपन हिता जो निकल तू ग्लू तो कराची न बाना न पेट में गड़बड़ थे सुबाने कया पराई कुर्सी किन हां मुल्क थे धप वाह 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 तने इज्जत मानू कोन था करी न वजन लाए किए तो गुसाई मां तो के जोरे भी दवा प्यारी दस अम्मा पकड़ी मां से इज्जत उठिया आया भाई शीशा मुखे दे हां पकड़ी न मैं कौन पे तू दवा सच्चा बात को ध्यान छोरा पी बात पी छोरा पी लतीनो फर्क पाई कोड़िया कोड़ी तो हुंदी ने कोड़ी तो थींदी न अकदे मारू इस कोन ता कर ना करने वाली थोड़ा पाए ने तुरगो दवा अदा लडा जी दा वडा अदी इज्जत या पेर ॾाढा गरान छो अधी तो पेर ठाइन यारा तो तू निड़ी ते लत रखी अदी गोठ में पेर घुमाया न त गोठ जे खुशन के जण बम लगी वियो अधी इज्जत वडी सदोरिया अधी जे चढ़सा सने भाग खुली पे भाग अदा खबर पई थई चवन था त ये सब घर ड्राहींदा ऐं हाणे घरन जी पाड़ पट भी ॼाण आई खाटी वारी मशीन सभिनी जे घरन के खणी उछलाईंदी पर लालू चयो पे त या लिखता धनु धोबी हट खणी तो तलाक तो खेर थी विंदो अलाह करे त ईअं थिए न त पोइ सॼो ॻोठ ढेर थी वेंदो मस्त मस्त मश्किर जे ॻोठ में अलाह से असांखे घर ॾिनो आहे जे इहो बि ड्राही वञे त पोइ असां पोइ राति जो नाली में सुम्हंदासीं छा अदा असांखे त घर मिलियो हो मुफ़्त में बाक़ी जिन वीचारनि पंहिंजा घर महिनत ऐं मज़दूरीअ सां ठाराया न उहे त चरिया थी वेंदा पोइ सरकार मश्किर जे ॻोठ जो पोइ ड्राए चेरे जे ॻोठ जो पोइ ढणंदी पोइ सॼे ॻोठ में सियाणा रहंदासीं ॿ हिकिड़ो अधो नंढो ऐं ॿियो अधो वॾो ताड़ो शागिर्द मुझा सच्चा कादन मुझा बचा किए तो समझी त ही जो को तो ड्रामो कयो इन में लालू फासंदो जना डीजल ते उस्ताद कादन कच्चू कोडियूं नाहे खेडंदो कम असुल एड़ो कयो थम जे जो नतीजो ईंदो तू पाण चवंदे वाह पुत्र वाह कादन पुत्र अची वियो नतीजो अरे नतीजो ना नतीजे जो भाइटियो लालू उस्ताद विलायती हूं जेको किन कयो आहे न सो लालू के सोड़े करण जे लाइ कयो आहे ऐं हुनखे परेशानी अची पकड़ियो आहे अची थो हाल वाल वठी जाएसि लालू जी बादशाही जो ख़ैर बिनी जहानन जो खैर पर तव्हां ॿई ॼणा हिते छो बीठायो बेख़बर हिक ॿिए खे बुझा था ॾियो छा छो लालू साहब ॻोठ में कर्फ्यू लॻो आहे छा कर्फ्यू कोन लॻो आहे भले तव्हां ॿई ॼणा हिक ॿिए खे वतो जाठ आणंदा पर हिकिड़ो कमीणो आहे घरनि ढहण जो नोटिस ॾेई वियो आहे लालू साहब ज़बान संभाले ॻाल्हाए भितिन खे बि कन हूंदा अथव कंहिं ॿुधी वरितो न वञी उन ऑफिसर खे ॿुधाईंदो पोइ हू मोहलत बि कोन ॾींदो किरेन काहिजी बीहंदो लालू साहब ॻोठ जा छा लालू साहब अरे मूंखे ख़बर आहे त ॻोठ जा माण्हू ॾाढा परेशान आहिनि ये परेशान थींदा त रहंदो परेशानियूं वधंदियूं लालू साहब मां तव्हां खां जेको पुछण चाहीं थो मां सम्झी वियो हाणे तूं घणी ॾाढी न हण मुंहिंजो मतिलबु आहे घणो न ॻाल्हाए बसि बाबा हिन महिल मूं वटि सफ़ा टाइम कोन्हे को मां वञा थो सेठ धन धोबी खे गोभी हण उहो मुंहिंजो मतिलबु आहे त ॻोठ जी जेका ज़मीन आहे उन जा कागज़ वठण ठीकु आहे लालू साहब छा वरी छा थींदो कुझु कोन थींदो इंशाल्लाह फतेह मश्किरन जे ॻोठ जी थींदी असांजी थींदी बेफ़िक्र रहो बाबा हलो इनखे चइबो थी हवाल कचण तूं पंहिंजा हवाल ॿुधायो तो वारनि हवालनि खे केची कमदार कोड़ा दिल थी चए त अॼु मां तोखे ॿिनि बुजनि जो सलाम मुंहिंजो मतिलबु आहे त ॿिनि हथनि जो सलाम कयां यार इन लालूअ खे
अहिड़ो त ये सोगो कयो अथईसि अहिड़ो त सोगो कयो अथईसि जो बोलड़े वांगुरु टेंग टपा पियो थो ॾिए भूतार जॾहिं खां मश्किरनि जे ॻोठ में मां एंट्री कई आहे न तॾहिं खां वठी चवणु पियो आहे त मां यहाँ कमदार कौड़ो अहिड़ो कंदो आहे सोढ़ो जो सवड़ में बि सी लॻंदो आहे लालू सां गॾु मश्किरनि जे ॻोठ जे ॿियनि माण्हुनि खे बि थधि ॾेई छॾी तमामु भूतार अड़े कमदार कौड़ा हाणे रुगो तूं इहा कोशिशि कर तेने विलायती ईदन जुमन खां मुंहिंजे व्याज जा पैसा वठि किथे ने घरनि रहण खां पहिरीं लॾो खणी न हलिया वञनि भोलाई ख़ानदान जा ऐं मुंहिंजे व्याज जा महिरबानी कर पैसा न लोड़ाइजांइ भूतार हाणे तूं वेही रुगो तमाशो ॾिस ही कमदार कौड़ो अहिड़ो कंदुनि सोढ़ो जो सवड़ में विसी लॻंदुनि हा बात इहो थो चवां ऐं उमेद रखियो वेठो आहे त मश्किरनि जे ॻोठ जा माण्हू के अंधा अथनि के मुंडा अथनि ऐं मुकमिल अंधा अथनि जो का शइ नज़र कोन अचनि त मां गिर आसानी सवलाईअ सां खणंदो रहां ऐं खाईंदो रहां भूतार ॿिली बि ईअं ई सोचींदी आहे त मालिक मुंहिंजा अंधा थियनि ऐं मां विचां कुझु न कुझु खणां कुतो चवंदो आहे त मुंहिंजे मालिकनि में वाधाण जे उतां हिकिड़ो हिकिड़ो टुकुर खणी खावां इन्हनि ते अहिड़ो त प्रेशर विझ जो निड़ीअ तां गिरह बि हेठि न लहे भूतार मां सफ़ा कम खे पटियो थो अचां तूं रुगो कोड़े जी मालकी कर पोइ हिननि खे ख़बर पवंदी त मां यहाँ कमदार कोड़ो अहिड़ो कंदो सान सोढ़ो जो सवड़ में विसी लॻंदुनि हा मूंखे इहो ॿुधाए त इहो तुहारो हमरा पको आहे या कच पको आहे ॿुधाई न थिए जो हिकिड़े पादर सां मथे अजीब राग ॻाईंदो जेको राग में शामिल ई न हुजे ग़लति रागणियूं थो ॻाए भूतार कोड़े एॾो ख़र्च कयो आहे हुन ते जो हू फ़क़ीर लॻे ई कोन थो मुंहिंजा पटे भाई हुन खां ई ख़ैरात था वठनि ऑफिसर थो लॻे ऑफिसर फ़क़ीर लॻे ई नथो भूतार कमज़ार कोड़ा मूंखे एॾे लालू लंघे सां एतिरी त मोहबत ई कुर्बत आहे एतिरी त मोहबत ई कुर्बत आहे हुनखे थोरो मां परेशान थो ॾिसां न त मूंखे ॾाढी ख़ुशी थी थिए ऐं ख़ुशीअ में मां पाए नथो वञा थो थुलो थी थो हाणे इहो वक़्तु परे कोन्हे जो ही वल्लू वियाची मां वल्लू वियाची आउं वल्लू वियाची इन्हे लालूअ जो विचां गिरह न कढी सघां भूतार ने लालू खे अहिड़ो सोढ़ो कयो थमाए हाणे सवड़ में बि सी थो लॻेसि अरे हा सवड़ सट ॾेई लाहीसि त इहो मरे लंगूर आराम सां सी खाऊं अंगूर छो त वल्लू कंहिंखे वणे न वणे पर विचां अंगूर ज़रूरु खणे खाई छॾ अंगूर ते खाई छॾ अदा मवाली छा थियो अथई जो ॿारहं रड़ियूं कंदो थो अची ओ काथे आ पावलीअ जी ऐं तुंहिंजी माउ ऐं लालूअ जी ससु मां छुरी काथे आ अमा हिते यार थियो छा आहे मूंखे त नज़र कोन थी अचे हिते हुजां त मां ॾिसां छा न छा थियो अथई या ॿुधा त रिढांग रंगू कंदो थो अची पावलीअ मुंहिंजे लाइ ऋण ॿारे ॾिनो आहे मां तव्हांखे दाह ॾियणु आयो आहियां त तव्हां यादि करे छॾियो जे ओलो छोलो सुभाणे मूंखे धकु हणी ऐं मूंखे मारे बि थिए त घटि में घटि मूंखे मयार न ॾिजो धकु बि तोखे हणंदी ऐं मयारूं बि तोखे ॾींदासीं हाय एतिरी ब्याज बि तोसां थोरियूं कंदियूंसीं अलाए मथां वेलनि हाणे लोंदड़ीअ वारो मूंखे पावली ऐं मां प्यालो करे वञा त मथां वेही पार कढी त पोइ तूं बि चवंदी आहे न ईअं पोइ अबा मवाली मुंहिंजी पावलीअ खे अकेलो करे वे पोइ इहो मां बर्दाश्त कोन कंदो छा हा अदा मवाली मूंखे इहो ॿुधा त तोसां जहिड़ो करे छो थी त तव्हांजी मां कन महट करे अचांसि ख़बरदार लाली मता हुनजी कन महट कई अथई न त मां तुंहिंजे मुड़ुस लालूअ जी नक महट कंदुसि ऐं महटे महटे नक गुम करे छॾींदो माण्हू तुंहिंजा बेनको आहे ख़बर त पवे पावली तोते बिगड़ी छो आ चवे थी त मजूरीअ ते वञ हाणे निटण उछ लॻी पई आहे कांव जी अखि पिठी निकिरे जे मां सुभाणे प्यालो करे वञा त बाबो घोबाटो बेऔलादी कोन थींदो बाक़ी ॿिया मज़दूर वीचारा जेके कम था कनि उन्हनि खे ॾींहुं कोन थो लॻे अदामा वाली तूं हौसलो हारे वेंदे त पोइ हॾ हरामी त थींदी न साल जो कमा चाहण ऐं मुड़ुस जो कमा आण तूं कमाए हुनखे आणे ॾींदे चङो चखो खाईंदी त कावड़ घटि थींदसि पोइ हीअं कयो तव्हां मूंखे लालूअ खां पैसा वठी ॾियो मां मच्छीअ जा तला वठो हणा उहा रोज़गार बि भलो आहे ऐं तव्हांजे घर जी मच्छी फिरी पोइ त बच न अॻिमी जेके वठी आओ उहे पैसा ॾेई छॾियव हाणे वरी लालूअ खे ॿिया पैसा चवां कुझु कोन थींदई वञी कमाए खाराईसि कमाईंदुसि पर कुझु महीना मोहलत वठी ॾियो ऐं हलो हली पंहिंजी छोकिरीअ खे सम्झायो त मूंसां हेॾा हाञा न करे
कहाँ छो परेशान थी विया आहियो? तव्हांजो कहिड़ो मश्किरनि जे ॻोठ में माड़ियूं ठहियल आहिनि जो उहे ड्रही वञूं? दादा हे मश्किरनि जो ॻोठ वसंदड़ा, हिन ॻोठ वारा जॾहिं हितां हॾा विया हे ॻोठ वीरान थी वेंदो। उस्ताद जे मश्किरनि जो ॻोठ खाली थी वियो न त बाबला असां बि हिते कोन रहंदासीं। ही जेको फ़सुलु तयारु कयो आहे इहो छॾे हलिया वेंदासीं? उस्ताद बेवस वठण ॿ ॿार छॾे ॾिना, जे ॻोठ खाली थियो त बरपट में असां बि कोन रही सघंदा। लालू वियो आहे सेठ धनुअ ॾे, अलाह कंदो त इहो मसइलो इते ई लहे मिटी थी वेंदो। उस्ताद ये जे क्रेन नारा अचनि न त मूंखे ॿुधाइजां, ईअं हंज ते खणी दरिया में उछलाईंदो माने। ख़ैर आहे वॾो पहलवान लॻो पिया, मूंखे त हर वक़्तु तुंहिंजो ख़ौफ़ लॻो पियो हूंदो आहे, किथे सिरण कुओ सम्झी लामारो ॾेई खणी न वञई। उस्ताद हिन निभाग क्रेन खे ॿारनि वारो रांदीको सम्झो, हीअं जो मुकरणा में मुठ भॼी पएसि। बाबा उस्ताद जाननि जा कद न आहिनि मापिबा, जाननि जा कम ॾिसबा आहिनि। उस्ताद जे मश्किरनि जे ॻोठ खे करण आया न त बायूं जो बायूं पाण खे ॾींदव छा? न उस्ताद असां गाॾीअ ड्राइवर खे पेट्रोल वारे बच घती ॾींदासीं से। अरे बेमुदा ॾेडर उथो हली बनीअ कमु कयो, उथो। ठीकु आहे उस्ताद हलूं पिया यारो यारी। हलो तूं बि हल। वञा न। अरे हल। बजा सुना साईं, तव्हांखे कहिड़ी खुटीअ खयो आहे जो इन मश्किरनि जे ॻोठ में पंहिंजो घर वरितो आहे? वलू आऊं हाणे इते ई रहंदुसि, ॿियनि जा घर डठा न पोइ मुंहिंजो घर बि डही वेंदो। इज़त जी इज़त वॾी आहे, पर केरु नथो करे त छा कयूं, वञी धूड़ पाए ऐं जन्नी बि जग साईं थिए न। हा ऐं पंहिंजो घर त पंहिंजो घर हूंदो आहे, है न? चनी केॾो न ख़ूबसूरत नालो आहे, भला तुंहिंजो नालो असली जनी आहे? ऐं न मुंहिंजो नालो आहे दाई इज़त खातून। हा इज़त वॾी अथम, पर केरु नथो करे न करे वञी धूड़ पाया। इहो बि मूंखे मंज़ूर आहे, जेकॾहिं इन ॻोठ जा जी ऑफिसर घर डराइनि त पोइ तव्हां किथे रहंदव? हाणे आऊं हिते ई रहंदुसि, ॿियनि जा घर डठा त मुंहिंजो घर बि डही वेंदो। इज़त जी इज़त घटी आहे, पर केरु नथो करे वञी धूड़ पाए। मुंहिंजे दिलि जा दरवाज़ा दरियूं रोशनदान सभु तुंहिंजे लाइ खुलियल आहिनि, तूं असली हिन जॻह ते रहिजांइ। जेकॾहिं तूं चाहीं त घर वारी बि थी सघे थी, मुंहिंजे तरफ़ां इहो ऑप्शन बि अथई। कोरोना जी वैक्सीन हणाई अथई, जेकॾहिं न हणाई अथई न त पोइ ॾींहं ॿिनि में हणाए छॾ। लॻे थो त तुंहिंजी ऐं मुंहिंजी वेझड़ाइप थींदी थी वञे, इन करे वैक्सीन हणाइणु तमामु लाज़मी आहे, जीअं समाज जी थी नथी सघे ऐं मथां तुंहिंजे ऐं मुंहिंजे मिलण ते गवर्नमेंट बैंड हणी छॾे। पोइ मुआ ढोल फ़कीर जा यकतार ही तूं ॻाल्हाई कीअं थो? हा छा थो चई? छल न का मूं जहिड़ी सुहिणी माई ॾिसो उस ते खुप खोड़े बीह था रहो, घर वारी थी सघी थी, घर वारी थी सघी थी, शिकिल त ॾिस। तूं हरू भरू थी चिड़ी मुंहिंजी चुलबुल। ओॾे न हां थो फाटई, 10 लख ॾे मुंहिंजे भाइरनि खे त बंगलो जोड़ाइनि तुंहिंजे भर में, मुंहिंजा चिलबिला आशिक। बस 10 लख मुंहिंजी सोड़ी, मां त चाहियां थो त तुंहिंजे मथां 20 लखनि जा नोट खुलिया कराए इहे छिटींदो रहां। असुल में छा आहे त मुंहिंजो पैसो खिंडरिजी वियो आहे, जिन लाभ ते कणिक लहंदी आहे ऐं तूफ़ान में कणिक खिंडरिजी वञे, या हींअर जीअं तुंहिंजो बुरको खिंडरिजी वियो आहे, ईअं मुंहिंजी मिल्कियत सॼी खिंडरिजी वई आहे। ऐं ॿी ॻाल्हि त मुंहिंजा 5 लख पूरा तुंहिंजे भाउ नंढे ऐं वॾे ॾे आहे।
मूं ॾेत को तुंहिंजो वहुंवार कोन्हे मुंहिंजा सोना सेबता वलू छा चई मूंखे सोनो चई असली तकबीर विझी छॾी दिलि थी चए त असली हिते जो हिते मां तुंहिंजो बानो थी पवां ॿुध मुंहिंजा आशिक जेकॾहिं अलाह न करे मुंहिंजो घर ई ज़पको करे ॾही थो पए पोइ पंहिंजे घर त रहाईंदे न मुंहिंजा वॾा बि तोखे मुंहिंजे घर में रहाईंदा हीअ जॻह ई मां तुंहिंजे लाइ रखी आहे तूं जॾहिं मुंहिंजे हिन दिलि में रहंदीअ न त मां सॼो ॾींहुं तुंहिंजो पटे वारो थी रहंदुसि इहे मां अधे जुमन जी दिलि सां ॻाल्हायां थी ॾिसां तुंहिंजी इन आफर ते मूंखे कहिड़ो जवाब था ॾियनि पोइ तोखे ॿुधाईंदुसि पोइ हलां थी वञ सफ़ाज़ले गुल बकाली लगी भैया दिल थी चे तो बीहर पाड़ के बटे भूंटा जा मुझे मतलब बात बीहर मोड़ बता किथे ये न दे जो कसी अंगर करे नहीं अब मुझे करो ओ एड़ा ॾींहं मुंहिंजा मोला तो खामुआ घुरिया सदोरा ॾींहं मुंहिंजा अल्लाह तो खामा घुरिया तो खामा घुरिया ओ उमेदुनि ॾिसण लाइ छो छा थियो मामी छा ते थी एॾा सेहरा चवे चिलकणी मुंहिंजे पोटे जे अचण जा इम्कान आहिनि तॾहिं थी पई सेहरा ॻायां न मासी अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे मुंहिंजी रुगो तबियत सही न आहे इन जे करे ओकारा पई ॾियां चिलकणी हे मथो अछो उस में कोन कयो थमे मुंहिंजो बि तजुर्बो आहे लॻे थो अधी इज़त जी दवा ऐं दुआ ॿई असर करे वई उन मासी थोरो अकुल खां कमु वटि अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे खामखा ॻाल्हि खे वधाए न चिलकणी तूं बेफ़िक्र थी तव्हांजो रुपया बि ख़र्च कोन ईंदो ओ सेठियाणी कंजूस जी धीउ दाई इज़त खे मां पंहिंजे पैसनि मां वॻो वठी पाराईंदसि ओ अहिड़ा ॾींहं मुंहिंजा मोला तो खामा घुरिया मासी हाणे बसि कर ये ईअं राग ॻाए सॼे पाड़े ओड़े खे पड़ो ॾींदी छा ओ छोकिरी साईं बुखारीअ ते मिठो देगड़ो मुंहिंजो बासियल आहे वञी सेरनि सां ऐं नाचनि कुॾनि सां ॾेई त सुते केर सां मां पंहिंजे पोटे जो रुगो मुंहुं ॾिसां मामी तूं मूंखां ज़ोर आहे तोसां मथो केरु हणे अहिड़ा ॾींहं मुंहिंजा मोला तो खामा घुरिया हाणे मोटी घर था हलूं सॼो मश्करनि जो ॻोठ त घुमायो थमे मूंखे बि बुख लॻी आहे हपाऊं करण जो टाइम थी वियो आहे हपाऊं बाबा तूं घर हली मानी हपाऊं कर मां मश्करनि जो सॼो ॻोठ घुमी पोइ वापसि ईंदसि धीउ हे मश्करनि जो ॻोठ आहे हितां जा माण्हू लेसूड़ी जी गिग अथई असली चिचड़ वांगुरु चुंपड़ी वेंदाई हपाऊं करे बाबा मां ॿाहिरि न आहियां सभु कुझु सम्झां थी तूं बेफ़िक्र थी घर हलियो वञ मलूका धीउ तूं जवान धीउ आहीं मुंहिंजी तोखे अकेलो छॾे कीअं वञा हपाऊं बाबा तूं पंधु नथो करे सघीं पाण तूं मूंखे बि परेशान थो करी तूं वञ मानी खा पुट मां तोखे अकेलो कोन छॾींदुसि माणे कज़ी नाराज़ थींदी चवंदी मुंहिंजी नारंगीअ जहिड़ी धीउ जवान खे अकेलो छॾे आयो आहीं बाबा हिन ॻोठ में कहिड़ा आदमखोर था रहनि जेका तुंहिंजी मलूका खे हपाऊं करे वेंदा अमा मलूका हितां जा माण्हू आशिक मिज़ाज अथई ही नाले में मश्करनि जो ॻोठ आहे अमा मलूका हिते जा माण्हू रुगो आशिक ऐं मजनू अथई लॻे थो न मश्करनि जे ॻोठ में मजनू ज़रूर चकर आयो हूंदो हपाऊं करे बसि कयमि बाबा साईं तुंहिंजी इहा किरकिर मूंखे मश्करनि जो ॻोठ घुमण कोन ॾींदी पुट मलूका ज़िद हल वरी सुभाणे सॼो मश्करनि जो ॻोठ मां तोखे ड्रिकाए पोइ घर वठी हलंदो हा हपाऊं डाइण शुरू कनि इन खां अॻु में मां घुमी वठां धी मलूका जेका तुंहिंजी मर्ज़ी ड्रामा सोप सीरियल मश्किरन जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में विजिट करियो असांजो YouTube चैनल SindhTVHD ड्रामा।